लाराए असांखे 2 महीननि खां महरूस करे छॾियो। असांजा बचा जेके से बुख जे बदहाली में मजबूरियूं कटींदे असां हर माण्हू सियासी माण्हू वटि वञी ऐं इंतिज़ामिया वटि बि विया आहियूं, पर को बि मसइलो असांजो हल नथो थी सघे। मजबूरन असां हिन रोड ते बीठा आहियूं। असांजो राइट हक़ आहे। असीं उन्हनि खे इंतिज़ामिया खे चिंता ॾियूं था जेकॾहिं का बि तव्हां हरकत कई या को शेलिंग कई या लठाचार्जी कई त उनजो जवाब तव्हांखे ज़रूरु ॾींदासीं। पर असांजो ई हक़ राइट आहे। असांजे रोज़गार जा मसइला आहिनि। सुबुह जो असांजा बचा जेके बेरोज़गारी में अटे जो सेर कमाए असीं पंहिंजे घर था वञूं, बहरहाल पोइ जेकॾहिं असांजो हक़ न आहे त पोइ हिते असांखे ॿुधायो त हिन सरकारी इदारे ते जेके कब्ज़ा था थियनि पोइ उन्हनि जे लाइ कानून कोन्हे। कानून सिर्फ़ु गॾागॾी मज़दूरनि जे लाइ आहे। असांजो हक़ आहे। असांखे महिरबानी करे SP ठटो, DCO ठटो ऐं वज़ीर आला सिंध असां पंहिंजे सियासी माण्हुनि खे अपील था करियूं त महिरबानी करे फौरी तौर ते असांजो मसइलो हल कनि। जे સુધી असांजो मसइलो हल न थियो त असां न रोड खाली न कंदासीं। भले कुझु बि हुजे, इहा तकड़ न कजो त हे ग़रीब माण्हू आहिनि, असीं बुखिया अॻे आहियूं पर ॾुखिया आहियूं तमामु। तव्हां यादि करे छॾिया असांजो जेसि ताईं मुतालबो न थियो आहे तेसि असीं रोड खाली न कंदासीं। महिरबानी पहिरों रोड ते असां कोन कयो। असीं मिसकिन ग़रीबी असांजो रोज़गार बनी बारो इहो ई आहे। गॾागाॾी आहे जंहिंजो जेको असांखे बीहण नथा छॾीनि। हमीद साहब ना वियासीं, शौकत आशीरादी ना वियासीं, रियासी आशीरादी ना वियासीं। को ऑफिसर को लीडर कोन छॾियो न। सभु दर हणी ऑफिसरनि जा, तंहिंखां पोइ मजबूरन असांखे रोड बंदि करणो पियो। महिरबानी थींदी।